अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अॼु असीं पढ़ूं था इंशा अल्लाह सूरत सबा। सबा माना यमन जो मुल्क जेको आहे उनखे सबा चवंदा। ऐं हिन सूरत में हिन खां अॻु में सूरत पढ़ीसूं नमल। नमल में हज़रत मूसा जो ज़िक्र, पोइ हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ऐं हज़रत सुलैमान अलैहिस्सलाम शुक्र वारा ॿई। ऐं उहे साॻिया पैगम्बर हिन सूरत में आहिनि, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ऐं हज़रत सुलैमान अलैहिस्सलाम शुक्र जी हैसियत सां। इहे साॻिया पैगम्बर स्वाद सूरत में शुक्र निअमल अब्द इन्नहू अव्वाब ऐं हज़रत अयूब अलैहिस्सलाम ऐं ॿियनि पैगम्बरनि, छहनि पैगम्बरनि जा ॿियनि जा नाला। जॾहिं बि ज़िक्र दाऊद अलैहिस्सलाम जो, सुलैमान अलैहिस्सलाम जो गॾु, त हिते सबा वास्तो आहे दाऊद अलैहिस्सलाम सां बि ऐं मूसा अलैहिस्सलाम सां ऐं पंहिंजे हज़रत दाऊद ऐं सुलैमान ॿिन्ही सां सूरत सबा। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله। हाणे अलहम्द जेके आहिनि, 5 सूरतूं आहिनि जेके अलहम्द सां शुरू थी थियनि, या ज़हन में रखणु घुरिजे ॻाल्हि। पहिरीं सूरत फातिहा या अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, पहिरीं जेका सूरत आहे हर निमाज़ में पढ़िजे थी। ऐं ॿी सूरत अनआम जेका अलहम्द सां शुरू थिए थी, अल्हम्दुलिल्लाह। ऐं उन खां पोइ सूरत कहफ़ जेका अल्हम्दुलिल्लाह सां शुरू थिए थी, पहिरीं ऐं 6 ऐं 18, 6 खां 18, 18 ऐं हेॾां हीअ 34 ऐं 35 सूरत फातिर, हे अलहम्द सां शुरू थियनि थियूं 5 सूरतूं। अल्हम्दुलिल्लाह शुक्र अलाह ताला जो ऐं तारीफ़ अलाह ताला जी, ॿई ॻाल्हियूं हमद में ॿई ॻाल्हियूं अची वियूं। अल्हम्दुलिल्लाह الذي له ما في السماوات وما في الأرض। लहू माना जंहिंजे लाइ आहे, यानी जंहिंजी मिल्कियत आहे। आसमान ऐं ज़मीन में जेकी कुझु आहे उहो उन जंहिंजी मिल्कियत आहे, यानी अलाह ताला जी मिल्कियत आहे। अल्हम्दुलिल्लाह الذي له ما في السماوات وما في الأرض وله الحمد في الآخرة। हिन धरती ते दुनिया में बि ऐं आख़िरत में बि हमद उन जो। वहुवल हकीमुल ख़बीर, उहो हिकमत वारो ऐं ख़बर रखण वारो आहे। सभु कंहिंजी ख़बर अथसि, सभु ख़बर अथसि, सभु ॼाणे थो। यअलमुल ग़ैब ख़बीर आहे, ख़बर ॼाणंदड़ आहे। यअलमु मा यलिजु फिल अर्दि, यलिजु जेको गिरे थो, दाख़िल थिए थो ज़मीन में, मींहुं थो वञे, पाणी थो वञे, क़बर थी वञे, माण्हू थो वञे, पूरिजे थो, जेको बि वञे थो धरती में अंदरि, जेका बि शइ वञे थी, पाणी थो वञे। यअलमु मा यलिजु फिल अर्दि, उहो ॼाणे थो जेकी बि हेठि धरती में वञे थो, सभु ॼाणे थो। वमा यख़रुजु मिन्हा, जेको धरती मां निकिरे थो, सो सभु कुझु अलाह। उभर उभिरे थी, प्लांटेशन थिए थी, वण निकिरनि था, मुंहिंजो क़बरूं खुलंदियूं क़यामत जे ॾींहुं, सभु ॼाणे थो। यअलमु मा यलिजु फिल अर्दि वमा यख़रुजु मिन्हा वमा यंज़िलु मिनस समाअ, जेकी नाज़िल थिए थो आसमान मां, पाणी नाज़िल थिए थो, मींहुं नाज़िल थिए थो, बरक़त नाज़िल थिए थी, अलाह ताला जी सुकून नाज़िल थिए थो, क़ुर नाज़िल थिए थो, वही नाज़िल थिए थो, जेकी बि नाज़िल थिए थो हेठि लहे थो अलाह आसमान तां। वयंज़िलु मिनस समाअ वमा यअरुजु फ़ीहा, ऐं जेको उरूज, जेको महराज, जेको मथे चढ़े थो, उहो बि अलाह ताला सभु कुझु ॼाणे थो। यारुज मथे चढ़णु, उरूज महराज इन महिल। वहुवल रहीमुल ग़फ़ूर, अलाह ताला रहम करण वारो आहे, बख़्श करण वारो आहे, ग़फ़ूर आहे। अलाह ताला जो नालो हकीमुल ख़बूर, ख़बीर अची वियो, वहुवल रहीमुल ग़फ़ूर अची वियो ॿिन्ही आयतुनि में। हाणे काफ़िरनि जी ॻाल्हि, अलाह ताला अहिड़ो आहे, उनजे बावजूदि माण्हू कुफ़ुर कनि था, अलाह ताला खे मञनि था, अलाह ताला खे छॾे वरी ॿियनि खे मञनि था, अलाह ताला खे बि जे मञनि त वरी ॿिए खे शरीक कनि था हुन सां।
वकाल الذين كفروا ये काफ़िर आहिनि जेके चवनि था छा था चवनि ला तातीन साअतो असां ते सात कान ईंदी असां ते क़यामत घड़ी कान ईंदी वक़्तु कोन ईंदो जेतिरी केॾां भॼी वेंदो मोलाई चए असां ते कोन ईंदी ॿियनि ते भले पई अचे ला तातीन साअत असां ते न ईंदी कुल ए नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह ताला हुकुम जॾहिं बि 352 दफ़ा कुल चयो आहे क़ुर शरीफ़ में अलाह ताला हर वक़्तु मफ़हूम आहे त ए नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं चओ हिननि काफ़िरनि खे मोमिननि खे मुस्लमाननि खे सभिनी खे तूं चओ 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 352 दफ़ा कुल भला बेशक क़यामत तव्हां ते ईंदी ईंदी भॼी कोन वेंदो केॾांहुं भॼी वेंदो आसमान ज़मीन मां निकिरी वञो भला जेकॾहिं निकिरी सघो था निकिरी वञो मुंहिंजे सल्तनत मां मुंहिंजे बादशाहत मां मुंहिंजे किंगडम मां डोमिनियन मां निकिरी वञो केॾांहुं वेंदो आसमान ज़मीन खां ॿाहिरि निकिरी वञो जेॾांहुं वणे तेॾांहुं वञो कुल भला वरबी मूंखे रब जो कसम आहे वरबी लतातियन्नकुम तव्हां ते ज़रूरु ईंदी ई ईंदी आवे ई आवे आवे ई आवे जावे न जावे आवे ई आवे आलिमुल ग़ैब सभु इल्मु ॼाणे थो ग़ैब जो ला याज़बु अन्हु मिस्क़ालु ज़र्रतिन फ़िस समावाति वला फ़िल अर्द नथो ग़ाइब लाहे याज़ब नथो ग़ाइब रहे नथो ॻुझो रहे अलाह ताला खां छा मिस्काल ज़र्रतिन ज़र्रे जेतिरो मिस्काल जेतिरो बि ज़र का शइ जेको आहे शकल माना माप माना घटि में घटि जेका माप करे सघिजे उहा मिस्काल थी बाक़ी सोन वग़ैरह मिस्काल में अॻिमें तोरींदा हुआ शकल माना ॿार हुन में मिस्काल नंढिड़ो ॿार नंढी शइ एटमिक वेट वारी शइ बि जेका सा अलाह ताला खां ॻुझी न आहे ला याज़बु अन्हु मिस्क़ालु ज़र्रतिन फ़िस समावाति वला फ़िल अर्दि न की ज़मीननि में न की आसमान में का ज़रे जेतिरी शइ अलाह ताला खां ॻुझी न आहे वला असग़रु मिन ज़ालिक वला अकबरु एटमिक वेट खां बि न का घटि न को मतिलबु वधीक जेका आहे सा अलाह खां ॻुझी न आहे لا يعزب عنه مثقال ذرة في السماوات ولا الأرض ولا أصغر من ذلك ولا أكبر إلا في كتاب مبين उहा इन पधरे किताब यानी लो महफ़ूज़ अलाह ताला जो वॾो कंप्यूटर जेको आहे सिदरतुल मुंतहा मथां हुन में सभु मौजूदु आहे सभु लिखियलु आहे सभु लिखी पई आहे ॻाल्हि ऐं ही किरामन कातिबीन सभु लिखनि पिया जेके असां ॿोल चऊं था वात मां जेको चऊं था जेको ख़्यालु रथूं था उहो बि लिखनि था जेको सीननि में ॻुझो आहे उहो बि लिखनि था वला असग़रु मिन ज़ालिक वला अकबरु इल्ला फ़ी किताबिन मुबीन छाजे लाइ थो लिखे पियो अलाह ताला छा लाइ पियो लौह महफ़ूज़ में लिखी पिया आहिनि सभु ॻाल्हियूं छा लाइ वेठा ई किरामन कातिबीन पंहिंजो खामखा जो वक़्तु विञाइनि पंहिंजो छा न छा लाइ ले यजज़ियल्लज़ीन आमनू वामिलुस्सालिहात त जेके माण्हू सुठा अमल कनि था ईमान आणनि था अलाह ते उन्हनि खे जज़ा ॾिए उनखे बदिलो ॾिए उनखे सुठो बदिलो ॾिए लियजज़ियल्लज़ीन आमनू वामिलुस्सालिहात उलाइक लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम बेशक उन्हनि जे खिलाफ़ मग़फ़िरत आहे अलाह ताला वटि ऐं हुते बि ऐं हिते बि ऐं रिज़्क़ आहे करीम बाज़ारो रिज़्क़ खाइण पीअण जो हिते दुनिया में बि हुते बि हयातुनि तय्यबतुनि जेको ईमान आणींदो अलाह ताला जे दीन ते हूंदो उनखे अलाह ताला हिते बि रिज़्क़ ॾींदो हुते बि वल्लज़ीन सअऊ फ़ी आयातिना मुआजिज़ीन ऐं जेके सही कनि था कोशिशि कनि था असांजे आयतुनि खे आजिज़ करणु असांजे हेठां करणु मग़लूब करण जे लाइ जे सिलसिले में उन्हनि खे अलाह ताला छा कंदो
वल्लज़ीना सअू फ़ी आयातिना मुआजिज़ीन उलाइका लहुम अज़ाबुम मिन रिजज़िन अलीम। उनखे इन रिज जो, इन गुनाह जो वॾो अज़ाब अलाह ताला रिथे छॾियो आहे, उहो तयारु थियो पियो दोज़ख में। हाणे इहे थियूं 5 आयतूं। 6 आयत हाणे थी अचे वयरल्लज़ीना ऊतुल इल्म अल्लज़ी उनज़िल इलैका मिन रब्बिका वल हक़। ऐं जेके जिन खे अलाह ताला इल्म न ऊतुल इल्म, जिन खे इल्मु ॾिनो वियो आहे, उहे छा था कनि, उहे ॾिसनि था यरल लज़ीन, यरा मां ॾिसनि था, उहे ॾिसंदा यरल्लज़ीना ऊतुल इल्म अल्लज़ी उनज़िल इलैका, जेको तोते ए मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोते ई नाज़िल थियो आहे, जेको हीउ क़ुर, उनखे जेके इल्म वारा आहिनि, इहे छा था करे सम्झनि, छा था करे ॾिसनि, त उहे ॾिसंदा त इलैका मिन रब्बिका हुवल हक़, त उहो तुंहिंजे रब वटां आहे ऐं उहो आहे बि हक़। यानी आहे, उहे उनखे सम्झ में अची वई आहे ॻाल्हि, त इहो तुंहिंजे रब वटां आहे, इहो तुंहिंजो कलाम न आहे, इहो शैतान जो कलाम न आहे, इहो कंहिं ॿिए माण्हू जो कलाम न आहे, इहो तुंहिंजो पंहिंजो कलाम बि न आहे, इहो अलाह तुंहिंजे रब वटां कलाम आहे ऐं इहो आहे बि हक़ सच, यानी बातिल बि न आहे, कूड़ो बि न आहे। जेके इल्म वारा आहिनि इहा ॻाल्हि इहा सम्झनि था। जेको बे इल्म आहे त हुनखे जाहिल खे छा कबो। अलाह ताला फरमायो त जेके इल्म वारा आहिनि, जेके बग़ैर इल्म जे आहिनि, हे किदरा थी नथा सघनि। वयरल्लज़ीना ऊतुल इल्म अल्लज़ी उनज़िल इलैका मिन रब्बिका हुवल हक़ वयहदी इला सिरातिल अज़ीज़िल हमीद। ऐं इहो क़ुर जेको नाज़िल थियो आहे, हीउ क़ुर उहो हक़ ॾांहुं राह ॾेखारे थो, हक़ ॾांहुं हिदायत करे थो। यहदी इला, यहदी हक़ ॾांहुं हिदायत करे थो, ॾेखारे थो रस्तो, सिधो भाउ हीउ रस्तो आहे, हथ खां वठी हले थो। हिदायत करणु हिकिड़ो आहे, ॾेखारणु, ऐं कंहिंखां पुछां भई फलाणी जॻह किथे आहे, त उहो हुन पासे अथई, पाण वियो ॿिए पासे, मूंखे मोकिलियईं, ऐं वेठो रुलां त अलाए किथे आहे। पर हिकु ॿियो आहे, हुन खां पुछ मुंहिंजो फलाणी जॻह किथे आहे, त हू मूंखे हथ खां वठी चए हली आहे, तोखे वठी थो हलां, हथ मां मूंखे बाहि मां वठी खणी वञूं त छॾी। ऐं इहो आहे यहदी इहदिन सिरातिल मुस्तक़ीम जी माना इहा आहे, अलाह ताला हथ खां वठी मंज़िल ताईं पहुचाईंदो, छॾींदो कोन विच में, त वरी शैतान खणी वञे हलियो ॿिए पासे। त हिते उहा ॻाल्हि आहे। हीअ यहदी इला सिरात, हीउ क़ुर जेकॾहिं माण्हू हिनखे मज़बूत पकड़ियो वेठो हूंदो, त हीअ हिदायत वठी, हथ खां वठी, ॿाह खां वठी सिधा हिदायत रस्ते ते वठी हलंदो। जेको हिदायत, जेको सिरात आहे अज़ीज़ुल हमीद, अलाह ताला अज़ीज़ आहे ऐं हमीद साराहियल आहे, ऐं ताक़त वारो, सगारो, इज़त वारो। अज़ीज़ इज़त वारो, सगारो ताक़त वारो, सगारो आहे तॾहिं इज़त वारो आहे। सो के इज़त वारे खे, सगारे खे सभु को इज़त ॾींदो। ॻोठ में जेको बदमाश हूंदो हुनखे बि सभु को इज़त ॾींदो। फिल वक़्तु त सॻो आहे, भले कहिड़ो ॾिंगो हुजे, उहो हुनखे सभु कुझु इज़त ॾींदो। हीअ वणा हिन खां ॾिजो आहे बदमाश, पर पोइ हाणे अलाह ताला अज़ीज़ आहे ऐं सगारो आहे ऐं हमीद बि आहे, साराहियल आहे, बदमाश कोन्हे। मतिलबु त अहिड़ो कोन्हे जो हुनखे ख़राबु चइजे कंहिं नमूने सां, साराहियल आहे। सग ताक़त ॿिन्ही नमूने ताक़त इस्तेमालु करे, जेके फ़िरौन खे ताक़त जेका आहे, या पंहिंजे हिन ज़माने जे बादशाहनि खे, हाकिमनि खे, जेके अमेरिका खे हलाइनि पिया, जेके रूस खे हलाइनि पिया, जेके चीन खे हलाइनि पिया, पाकिस्तान खे हलाइनि पिया, हुन वटि ताक़त आहे। माण्हुनि खे मारे सघनि था, गुज़ारे सघनि था, खणी सघनि था, गुम करे सघनि था। हज़ारनि बलोचनि खे खणी आहिनि, हज़ारनि खे पिया मारीनि, लखनि खे पिया मारीनि, कहिड़नि खे पिया गुज़ारीनि। बदमाश आहिनि, अलाह ताला वटि हुनजो हिसाबु तमामु सख़्तु आहे, पर अलाह ताला इज़त वारो आहे, हमीद आहे, साराहियल बि आहे, ॾिंगो न आहे, ख़राबु न आहे, ग़लति न आहे। وَيَرَى أُوتُوا الْعِلْمَ الَّذِي أُنزِلَ إِلَيْكَ مِن رَّبِّكَ هُوَ الْحَقُّ وَيَهْدِي إِلَىٰ صِرَاطِ الْعَزِيزِ الْحَمِيدِ وَقَالَ الَّذِينَ كَفَرُوا, काफ़र जेके आहिनि से छा था चवनि, هَلْ نَدُلُّكُمْ عَلَىٰ رَجُلٍ يُنَبِّئُكُمْ
इज़ा मुज़क़्तुम कुल्ल मुमज़्ज़क़िन इन्नकुम लफ़ी ख़ल्क़िन जदीद। पाण में टोकूं कंदे पाण में हिक ॿिए खे था चवनि काफ़र, जे तव्हांखे असीं उहो माण्हू ॾेखारियूं, यानी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले था चवनि, त जेको चरियो मतिलबु आहे दीवानो आहे, अलाए छा आहे, जेको ॾेखारियूं तव्हांखे, जेको चए थो त तव्हीं जॾहिं मरी वेंदव ऐं हॾा मिटी थी वेंदव, ज़रा ज़रा थी मुमज़्ज़क़िन कुल्ल मुमज़्ज़क़िन, मुज़क़्तुम कुल्ल मुमज़्ज़क़िन, ज़रा ज़रा थी वेंदव हलिया, पुर्ज़ा थी वेंदव हलिया। इन्नकुम लफ़ी ख़ल्क़िन जदीद, त पोइ वरी ॿीहर तव्हां पैदा थींदव। अहिड़ो माण्हू आहे चरियो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले चवनि था ईअं काफ़र, चए त इहो तव्हांखे ॾेखारियूं, अचो तव्हांखे ॾेखारियूं, उहो वेठो आहे पंहिंजो अरकम जे घर मंझि, या होॾां हू घरु अथसि हज़रत ख़दीजा रज़ी अलाह ताला अन्हा जो, उन में या फलाणे हंधि या मदीने मुनवर में पोइ आयो या जिते बि, या हली अचो तव्हांखे ॾेखारियूं, उहो कहिड़ो आहे। अल्लाहुम्म सल्ली अला सय्यिदना मुहम्मद नबील उम्मी वला आलिहि वसहबी। जेके अखियूं जिन खे ॾिसण जूं आहिनि त उहे ॾिसनि था, जिन खे अखियूं ॾिसण जूं न आहिनि त अबू लहब ॾिठो पर कोन ॾिठो। अफ़्तरा अलल्लाहि कज़िबन, हू चवंदा त हिन रिथ कई आहे, छा कूड़ ठाहियो आहे अलाह ते, हीअ रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले ईअं था चवनि, चवंदा की हुन कूड़ ठाहियो आहे, यानी पंहिंजे तरफ़ां हिकिड़ो दीन धर्म ठाहियो अथसि, हाणे चए थो इहो मूंखे अलाह मोकिलियो आहे। अंबिही जिन, या हुनखे को जिन थियो आहे, मतिलबु मथो ख़राबु अथसि, जिन आहे माना अहिड़ी अथसि जो सम्झ में नथी अचे कहिड़ी ॻाल्हि आहे, हुनखे बीमारी आहे। जिन बि इनविज़िबल आहे, जन्नत बि इनविज़िबल आहे, इन करे जिनीन जेको ॿारु पेट में आहे, जेको फर्टिलाइज़ेशन थिए थी जॾहिं, त उहो जिनीन उनखे थो चइजे, उहो जिन आहे, ॾिसण में कोन थो अचे, पोइ पर ॾिसण में ईंदो ॼमंदो, तेसि ताईं गुम आहे। जन्नत जेको बाग़ आहे उहो बि ॾिसण में नथो अचे, हुनजो फ़र्श, इन करे जो कखनि पननि में ऐं पंहिंजे छबर कई गाह ऐं कखनि मंझि हुनजो फ़र्श ज़मीन लिखियलु आहे, इन करे जन्नत आहे उहा, त इहे सभई लफ़्ज़ जन निकिरनि था। चए थो इन्नकुम लफ़ी ख़ल्क़िन जदीद अफ़्तरा अलल्लाहि कज़िबन अम बिही जिन, या हुनखे जिन आहे। बलिल्लज़ीन ला युमिनून बिल आख़िरति फिल अज़ाब वद्दलालिल बईद। हाणे हिकिड़ी आयत में वञी अलाह ताला पंहिंजे तरफ़ां रिस्पॉन्स थो करे हिननि एतिराज़नि ते जेके काफ़रनि कनि था त भई हिनखे जिन आहे या हिनखे छा आहे या चरियो आहे या इहो तव्हांखे ॾेखारियूं, अलाह ताला उन ते यानी जवाबु पंहिंजे तरफ़ां पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चए थो बलिल लज़ीन ला युमिनून बिल आख़िरत, भई इहे माण्हू अहिड़ा आहिनि जेके आख़िरत खे मञीनि नथा, पर आख़िरत त थींदी मञीनि न मञीनि, थींदी पोइ हाणे उन वक़्तु जेको आहे सो पछताइणो पवंदो। हाणे हिन वक़्तु भले मज़ो करे वठो। बलिल्लज़ीन ला युमिनून बिल आख़िरति फिल अज़ाब वद्दलालिल बईद, ऐं आहिनि गुमराही पराईअ में, पराई दलाल, हिकिड़ो दलाल वेझो यानी गुमराह, पर हिकिड़ो माण्हू रस्ते खां बिल्कुलु 180 डिग्री परे हलियो वञे, दलाल बईद, हीअ भई वेझो आहे त वरी भला मोटी ईंदो, पर उहो त तमामु परे थी वियो हलियो, परां हाणे उतां ई मोटण जो मुश्किल आहे। अफ़लम यरौ इला मा बैन ऐदीहिम, छा नथा ॾिसनि जेको हुनजे अॻियां आहे, ऐदीहिम ऐदी हथ आहिनि, हथ माण्हू जे अॻियां आहिनि, ऐदीहिम माना मिन ऐदीहिम माना अॻियां आहिनि, जेके अॻियां आहिनि पुठियां आहिनि, ख़लफ़ पुठियां। अफ़लम यरौ इला मा बैन ऐदीहिम व मा ख़ल्फ़हुम, जेके पुठियां आहिनि जेके अॻियां आहिनि, ॾिसनि था मिनस समाइ वल अर्द, आसमान में ज़मीन में जेकी आहे सो ॾिसनि था छा। अफ़लम यरौ इला मा बैन ऐदीहिम व मा ख़ल्फ़हुम मिनस समाइ वल अर्द इन नशअ नख़सिफ़ बिहिमुल अर्द, जेकॾहिं असीं चाहियूं त धरतीअ में उन्हनि खे धसाए छॾियूं, गवाए छॾियूं, साईं लिखियो आहे नक़्स ख़सफ़, यानी हुनखे धरती में दॿिजी वञनि हलिया वेठि,
उल्टी थी वञे, ज़मीन में हलिया वञनि हेठि। हींअर केतिरा ज़लज़ला थियनि था, माण्हू विया हेठि गुम थी वियुसि। कारून बि ईअं क़सफ़िल अर्द किसफ़म मिन अस्समाइ इन्न फ़ी ज़ालिक लआयतन लिकुल्लि अब्दिन मुनीब। इन मंझि आयतूं आहिनि, इन साॻी आयत में अलाह ताला फरमाए थो इन ॻाल्हि मंझि त कीअं असां ओचितो सुनामी थी अचे, ओचितो टॉर्नेडो थो अचे, हुते अलाए सैहतनि वाहिदतनि कहिड़ो थो थिए, ख़तमु हज़ारे माण्हू लखे माण्हू मरी वञनि हिकिड़े लम्हे में बग़्ततन। त इहो आयत आहे इन मंझि उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके अब्दुन मुनीब, मुनीब अनाबत करण वारा, अलाह ताला ॾांहुं मोटी अचण वारा, उन्हनि जे लाइ हिन में आयत आहे, उन में निशानी आहे। हाली इहे 9 आयतूं थियूं इन में, यानी कुरैश मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जा या असांजे ज़माने सभु क़यामत ताईं जेके बि काफ़िर आहिनि उन्हनि सां मुखातिब आहिनि अलाह ताला पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां। हाणे मिसाल था अचनि दाऊद अलैहिस्सलाम ऐं सुलैमान अलैहिस्सलाम जो, जेके 10 नंबर आयत खां वठी पंहिंजो हलंदी ॻाल्हि अॻिते केसिताईं थी ख़तमु थिए। वलक़द आतैना दाऊद मिन्ना फ़ज़ला। अलाह सुब्हानहु व तआला, अलाह ताला फरमाए थो त असां वटां हुनखे फ़ज़ल ॾिनोसीं। दाऊद अलैहिस्सलाम निअमल अब्द इन्नहु अवाब सूरत साहब में निअमल भलारा, भलारा मुंहिंजा बाना। वलक़द आतैना दाऊद मिन्ना फ़ज़ला, असांजे तरफ़ां हुनखे फ़ज़ल ॾिनोसीं। छा कयोसीं? या जिबाल या जिबालो अव्विबी माहू, हे जबलनि खे हुकुम कयोसीं त तव्हां हिन सां गॾु ॻायो। हज़रत दाऊद सां ॻाईंदो त जबल हुन सां गॾु ॻाईंदा, यानी जीअं एको थिए थो मतिलबु त बज़ारि पर जबल बि ॼण ॻाइनि। अव्विबी माहू तस्बीह कयो अलाह ताला जी, जेके नग़मा हुनजे सॉम्स 150 किताब हींअर जेके मौजूदु आहे सॉम्स जो, हुन में 150 आहिनि नग़मा सॉन्ग्स, गीत चइजनि जेको बि, त उहे उन जा के हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जा आहिनि, के हज़रत सुलैमान अलैहिस्सलाम जा आहिनि, के ॿियनि जा आहिनि, पर हींअर जेके मौजूदु आहिनि हुन में दुआऊं आहिनि, अलाह ताला खे ॿाॾाइण आहे, अलाह ताला सां शिकायतूं आहिनि त या रब तुंहिंजा बाना जेके मूंसां विढ़नि था, हीअं था कनि, हीअं था कनि, हीअं था कनि, या अलाह तूं मुंहिंजो जलो थी, तूं मूंखे मदद कर, तूं मुंहिंजो हीअं कर, मूंखे हीअ तकलीफ़ आहे, हीअ तकलीफ़ आहे। 150 आहिनि, हुन जा के हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जा आहिनि, के सुलैमान अलैहिस्सलाम जा आहिनि, के उन्हनि खां पोयनि जा आहिनि। उहे सभई हिननि हिन किताब में रखिया आहिनि, जंहिंजो नालो रखनि था सॉम्स, जंहिंखे असीं ज़बूर था चऊं, पर ज़बूर ॼण हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ते लथो। वलक़द आतैना दाऊद मिन्ना फ़ज़ला या जिबालु अव्विबी माहू वत्तैर, ऐं पखियुनि खे हुकुम कयोसीं जबल ऐं पखी सभु गॾु हुन सां ॻाइनि। वलन्ना लहुल हदीद, ऐं हदीद, हदीद माना रुख पंहिंजो लोह, उनखे असां नरम कयोसीं हुनजे लाइ, जंहिं अहिड़े नमूने सां लोहार हिकिड़ो क़ाबिल जेको हुजे, जो बसि हीअं वठि हीअं करे वठे, यकदमि उन मथां ज़िरहट ठाहींदो हुयो बचाव जे लाइ, डिफेंस जी ॻाल्हि आहे। तलवारूं त ठाहे बि माण्हू सघे थो, ज़िरहट ठाहे, ज़िरहनि जूं कड़ियूं थियनि थियूं नंढियूं नंढियूं जंहिं सां थियनि थियूं, त उनजो ज़िक्र आहे हिन में। क़दर ऐं मक़दर ऐं क़दूर हिन जी ॻाल्हि अचे थी। वलक़द आतैना दाऊद मिन्ना फ़ज़ला या जिबालु अव्विबी माहू वत्तैर वलन्ना लहुल हदीद अन इअमल साबिग़ातिन, साबिग़ात ठाहे, पंहिंजो ज़रहूं ठाहे, वक़द्दिर फ़ी सर्द, ऐं कड़ियूं हिकिड़े डिज़ाइन करे, अहिड़े नमूने सुठियूं सुठियूं करे ठाहे, नंढियूं क़द मक़दूर, यानी डिज़ाइन करे अहिड़े नमूने सां। वक़द्दिर, ऐं क़दर मुख़्तलिफ़ मानाऊं आहिनि हिते क़दर जूं, ॾेगियूं क़दूर मक़दूर हिते ईंदियूं, ऐं कुदरत वारी अलाह ताला जी उहा बि क़दर मज़ा, यानी डिज़ाइन कर, अलाह ताला जी डिज़ाइन थियल आहे ॻाल्हि सॼी। हिते मुख़्तलिफ़ मानाऊं आहिनि क़दर जूं, जेके ॾिसबो हिन सूरत में।
अनिमल साबिगातिन वक़द्दिर फिस्सर्द कड़ियूं जेके आहिनि हिक ॿिए जूं उहो डिज़ाइन करे नंढियूं सड़ियूं सड़ियूं नंढियूं नंढियूं हिक जेतिरियूं हुजनि वअमलू सालिहा ऐं सुठा अमल कर दाऊद अलैहिस्सलाम खे हुकुम सुलैमान अलैहिस्सलाम खे ॿिन्ही खे पुटनि पीउ पुट खे इनी बि मां तअमलून बसीर अलाह ताला सुब्हानहू तआला चए थो त तई ॿई जेके तूं जेको दाऊद अलैहिस्सलाम जेको अमल करी पियो सो आउं ॾिसां पियो हीअं कोन मतिलबु ऐं उन मां ख़ुशि आहियां मतिलबु इहो आहे त तुंहिंजा कमल ॾिसां थो ऐं आउं उन मां ख़ुशि आहियां ऐं राज़ी आहियां तूं भला कमु पियो करीं ऐं शुक्रवारो आहीं तंहिं करे मूंखे वणी थो इहा ॻाल्हि आहे पर जेको बुछड़ा अमल कंदो हुनखे भला ॾिसे पियो चए थो तूं मूंखे कोन थो वणी सफ़ा टुप ऐं आउं तोखे सख़्तु साह ॾींदुसि जेको हूंदो अहिड़ो पर दाऊद अलैहिस्सलाम जी ॻाल्हि आहे हज़रत सुलैमान अलैहिस्सलाम जी ॻाल्हि आहे ॿिन्ही अव बि मां हुते नेमल अब्द इन्नहू अव्वाब ॿिन्ही जे लाइ ऐं हज़रत अयूब अलैहिस्सलाम जे लाइ सूरत साद में अनिमल साबिगातिन वक़द्दिर फिस्सर्द वअमलू सालिहा इन्नी बिमा तअमलून बसीर वली सुलैमान हाणे सुलैमान जो ज़िक्र सुलैमान जी ॻाल्हि वधीक तफ़सील सां हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जूं रुॻो ॿ आयतूं वली सुलैमान रीह हवा ॾिनीसूं पहिरीं अलाह सूरत स्वाद में आहे त अलाह ताला खां पुछे थो मूंखे अहिड़ी बादशाह ॾे जो कंहिंखे न ॾिनी अथई न कंहिंखे ॾींदे चए ठीकु आहे तोखे अहिड़ी बादशाह ॾियां थो जो न कंहिंखे ॾिनमि न कंहिंखे ॾींदुसि न बुश खे न ब्लेयर खे न ट्रम्प खे न बिदेन खे न ज़रदारी खे न इमरान ख़ान खे कंहिंखे बि कोन ॾिनमि काइनात में न को अॻे न को पोयनि खे न को फिरौन खे न को निमरूद खे छा हवा तुंहिंजे हवा ॾिनी कंहिंखे बि हवा ते कोन्हे को हवाऊं हीअं अचनि थियूं हेॾां होॾां जेको वणनि सो कनि थियूं पहिरीं ॻाल्हि आहे ॿियूं ॻाल्हियूं बि आहिनि जेके आउं ॿियूं कंहिंखे बि कोन ॾींदुसि रुॻो हज़रत सुलैमान अलैहिस्सलाम खे बादशाह अहिड़ी ॾींदुसि वल सुलैमान रीह गुदूहा शहरुन वरवाहुहा शहर हिकिड़े महीने जो पंधु सुबुह जे वक़्त में थी वञे हिकिड़े महीने जो पंधु शाम जे वक़्तु थी वञे हलियो ॿिनि महीननि जो पंधु हिकिड़े ॾींहं में थी वञे हलियो यानी ॿेड़ियूं जेके हूअं हलनि हाणे हींअर पंहिंजो टेक्निकल इलेक्ट्रॉनिक ऐं फलाणो